तो ही कहानी अध ठग जी कि शहर में हिकिड़ो छोकिरो पंहिंजे माउ सां गॾु रहंदो हो। मिसकिन हूंदो हो। पीउ त हुन छोकिरे जे नंढे हूंदे मरी वियसि। बाक़ी छोकिरे खे माउ पाले त अची जवान कयो। छोकिरो जॾहिं जवान थियो हिकु ॾींहुं छोकिरे अची एंगल कयो, अची ज़िद कई अम्मा मुंहिंजी शादी करा। माण्हू चयुसि बाबा पाण ग़रीब मिसकिन केरु पाण खे संग ॾींदो। पाण वेलो खाए त वेलो बुख सम्झंदा आहियूं, सो असांखे केरु संग ॾींदो। माण्हू चयुसि पंहिंजे पुट खे पुट जॾहिं ख़ुदा जी मर्ज़ी थी तॾहिं तुंहिंजी शादी थी वेंदी। तंहिं ते छोकिरे चयुसि पंहिंजी माउ खे चई चऊं जी इहा ॻाल्हि आहे मां त तूं मूंखे हिकिड़ो टको ॾे त आउं पाणी तो शादी करे अचां। मूंखे हिकिड़ो टको ॾे त आउं शादी पाण करे थो अचां। माण्हू खिली चयुसि अबा कॾहिं टके में बि शादी थी आहे छा, माठड़ी करे वेही रह। पर छोकिरो पंहिंजी ॻाल्हि तां न लथो, अची ज़िद करे बीह रहियो। त लाचार थी माण्हू ॾिठो त हाणे ही मुड़ंदो कोन, सो ओधर ते कंहिं पाड़े वारे खां हिकिड़ो टको अची हिन खे ॾिनी। हिन उहा टको पाण वटि क़ाबू कयो ऐं माउ खां मोकिलाए हिकिड़े पासे उथी हलियो। हीउ साईं होरींदो हकलींदो हलंदे हलंदे अची कंहिं हुड़ी में पहुतो। हिकु हुड़ी में पहुतो, उते हिन खे हिकु माखी ॾिसण में आई। हिन साईं उहा माखी लाथी, उन माखी खे गेदूड़ी जे पन ते रखी मज़े सां चटींदो अची दरिया जे कप ते पहुतो। उते बादशाह जी धोबई पई कपिड़ा धोता। दरिया ते बादशाह जो धोबई कपिड़ा पियो धोए। तंहिंजो हिन खे गेदूड़े जा पन चटींदो ॾिठो, सो हैरान थी वियो यार ही गेदूड़े जा पन थो चटे, हिन में का हिकमत आहे। सो पुछई छोकिरा कर ख़बर गेदूड़ी जा पन छो पियो चटीं। छोकिरे जो ॾिठो धोबी जी दिलि सरकी आहे, सो अटकल करे चवण लॻसि हाणे साईं ही बि ठग। चई धोबी खे चयाऊं तोखे असुल कोन ॿुधाईंदुसि, छो त तूं आहीं शहर जो माण्हू। जेकॾहिं तोखे ॾस ॾिनमि तूं वञी ॿियनि खे ॿुधाईंदे पाऊं केॾांहुं वेंदुसि, तोखे जो ॿुधाईंदुसि तूं ढंढोरो पिटींदे। उहो ॿुधी धोबी खे पक थी वियो, यकीन थी वियो उन गेदूड़ी जे पन में का वॾी हिकमत आहे। सो हिन खे मिनतूं करण लॻो। धोबी छोकिरे खे मिनतूं करण लॻो यार महिरबानी करे मूंखे ॿुधा, भला हिन में कहिड़ी हिकमत आहे, बराए महिरबानी मूंखे ॿुधा। हिन साईं मिनतूं करण शुरू कया। हिते छोकिरे ॾिठो त हाणे रोज़ी पकी आहे, हाणे पंहिंजो ठगी पको आहे। सो चई यार माण्हू तूं भलो ॾिसजांइ, बाक़ी हिकु शर्त ते तोखे ॿुधाईंदुसि, माण्हू तूं भलो थो ॾिसीं, हाणे तोखां वठंदुसि 100 रुपया। 100 रुपया वठंदुसि, उन खां पोइ तोखे ॿुधाईंदुसि न त मां वञा थो। धोबी ॾिठो साईं हाणे 100 रुपया खणी वॾी ॻाल्हि न आहे, हिन में को वॾी हिकमत आहे। सो हिन 100 रुपया कढी छोकिरे खे ॾिना। चई यार हाणे त खणी ॿुधा। छोकिरे चयो हाणे ॿुध, फलाणे हंधि गेदूड़ी जो हिकु वण बीठो आहे जंहिंजा पन माखी में ॿुॾा पिया आहिनि, पर भली भलाई कजां जो कंहिंखे न ॿुधाइजां, बाक़ी तोखे रोक कान्हे। धोबी चयुसि यार वाह जी ॻाल्हि ॿुधाई अथई, हाणे जिते एतिरी भलाई कई अथई उते महिरबानी करे पंहिंजो नालो त ॿुधा। हिन साईं बादशाह जी धोबी खे पंहिंजो नालो ॿुधायो, काल पुॼाड़ी ऐं बादशाही कपिड़नि जो बि धोबी चयो कुझु ख़्यालु कर ऐं उते वञा थो। उहो ॿुधी धोबी हिन जी महिरबानी मञी मिलियल ॾस ॾांहुं रवानो थियो। धोबी जो पुठी ॼाणे छोकिरे जो कपिड़ा मेड़नि, थोरे देरि में समूरा कपिड़ा मेड़े चूंडे हड़ करे वठी उतां भॻो अची ॿिए शहर में ठका कई। थोरी देरि खां पोइ बादशाह जी धोबी रुली पिनी हथे ख़ाली तड़ ते मोटी आयो। उते ॾिसे मार लट काल न पुॼाड़ी नई वरे कपिड़ा, उते ची सिर सां लॻसि बादशाह जा कपिड़ा चुराइजी विया आहिनि, हाणे अलाह छा थींदो। पक सां अॼु खल लहंदो बादशाह जे हथां। नेठि घणी सोच वीचार खां पोइ बादशाह वटि अची पहुतो। बादशाह खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। दरबार में अची बादशाह खे हथ ॿधी बादशाह खे अर्ज़ु कई बादशाह सलामत, काल पोयारी चोर वांजा कपिड़ा चोराए वियो आहे। बादशाह खे ॾाढो अजब लॻो, परेशान थियो। हिन कुते जे पुट खे मूं कपिड़ा अॼु ॾिना ऐं चोराइजी काल विया। बादशाह खे हिते पक थी कूड़ थो ॻाल्हाए, सो ॾाढी फे कढाए वीचारे धोबी खे शहर निकाली ॾेई छॾी।
होॾां छोकिरो हलंदो अची ॾिसे त हिकिड़ो शख़्स घोड़े ते चढ़ियो पियो अचे। हिन बि वधी अची अॻु झलियसि। सलाम कलाम खां पोइ हिक ॿिए सां ख़बरूं चारूं करे गॾु हलण लॻा। हाल वाल कंदे अॻिते हलण लॻा। घोड़े वारे शख़्स खे को ओॾी महिल झंग जो ख़्यालु अची थियो सो हिन खे चई अदा घड़ी खनि घोड़े खे संभाल, ऐं झंग जो ख़्यालु लाइ अचां, पर ॿेली पंहिंजो नालो त ॿुधा। छोकिरे चयुसि घोड़े वारे खे चई अदा मुंहिंजो नालो आहे अध भाईवार। घोड़े वारो शख़्स नालो निशान पुछी झंग ॾांहुं रवानो थियो। हिन जी पुठी ॼाणे छोकिरे जो घोड़े ते लांग वराइण। घोड़े जे मालिक वठी रड़ियूं कयूं, पर हिन घोड़े खे वठी जो मुठ ॾिनो, इहो थो वञे। घोड़े वारे रड़ियूं करण शुरू कयां, ओ यार ओ अध भाईवार मुंहिंजो घोड़ो त छॾे वञ। संदसि रड़ियुनि ते माण्हू अची गॾु थिया। माण्हुनि खे ॿुधाई यार अध भाईवार मुंहिंजो घोड़ो खयो पियो वञे। तंहिं ते माण्हू चयसि मियां पोइ हुन में रड़ियुनि करण जो कहिड़ी ॻाल्हि आहे, जेतिरो तुंहिंजो हक़ु ओतिरो हुन जो हक़ु आहे। तंहिं ते हुन सॼी हक़ीक़त माण्हुनि खे करे ॿुधाई, पर जेसि ताईं माण्हू तयारु थियनि तेसि ताईं उहो अलाए किथां वञी निकितो। छोकिरो घोड़ो डोड़ींदो अची हिकिड़े ॻोठ में पहुतो। उते केसि राति बची पई। सियारे जी मुंदि छिती लॻी पई हुई। उन राति सी बि ॾाढी छुटी हुई। सी चयो त अॼु पवां त वरी कॾहिं पवां। हिन ख़्यालु कयो हिन ॻोठ खां रहण खां सवाइ राति गुज़ारण पाण खे मारण। आख़िर हिकिड़ी अटकल सम्झ में आयसि। हिकु टल हिन जे सम्झ में आयो। छाकी जो यकदमि पुराणा कपिड़ा लाहे बादशाही वॻो पारे ॻोठ में अंदरि घिड़ियो। उते ॾिसे त हिकिड़ी छोकिरी पई अचे। हिन वधी वञी अॻियां झलियसि ऐं ॾाढी रब सां चई, हे छोरी छिछोरी छोरी, असीं हिन मुल्क जा शहज़ादा आहियूं, असांखे हिते राति रहणी आहे, उनजो बंदोबस्तु कर। छोकिरी हिन जा कपिड़ा ॾिसी सम्झो त पक शहज़ादो आहे। सो हाज़ुर चई रुड़ंदो डुकंदो सिधो वञी पंहिंजे पीउ खे अची हक़ीक़त करे ॿुधाई, जेको यकदमि वञी खेसि अज़ब सां वठी आयो हुयुमि। राति जो ॾाढी मान सां खेसि मानी खाराई, हाणे ख़बरूं चारूं पुछण लॻो। छोकिरे खे ॿुधायो बादशाही कमनि खां जिंद ई कोन थो छुटे, कॾहिं कहिड़े कम में त कॾहिं कहिड़े कम में घुमण थींदो आहे, पर हिन भेरे बादशाह हुकुम ॾिनो आहे, मुंहिंजो पीउ बादशाह हुकुम ॾिनो आहे तुंहिंजी शादी करणी आहे, सो वञी पंहिंजे लाइ कुंवार ॻोल्हे अच। उन करे शहर शहर ॻोठ ॻोठ पियो घुमां ऐं को मूंखे छोकिरी पसंदि कान आई आहे। ईअं चई कुझु तरसी वरी हिन शख़्स खे चई, यार सवेल जेका छोकिरी मूंखे हिते वठी आई हुई सा केरु हुई? हिन शख़्स वराणे साईं उहा त मुंहिंजी धीउ आहे। उहो ॿुधी हिन चयो बसि आउं शादी कंदुसि उन सां कंदुसि, न त शादी न कंदुसि। ग़रीब शख़्स उहो ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो, चई साईं उन खां वधीक ख़ुशी जी कहिड़ी ॻाल्हि थींदी। छोकिरे चयसि चऊं जे तूं राज़ी आहीं त पोइ आउं तुंहिंजी धीउ खे सुबुह पाण सां गॾु वठी वेंदुसि ऐं वरदे टे ॾींहं संदसि ॻह गटा ॾाज ज़ेवर ऐं छोकिरी तव्हांखे मोटी मिलंदी ऐं 5 ॾींहं असीं पंहिंजे पीउ सां गॾु बादशाही जंज वटि हिते ईंदासीं ऐं शादी करे वेंदासीं। उहो फ़ैसिलो करे छोकिरो माठड़ी करे सुम्ही रहियो। छोकिरे जी सुम्हण खां पोइ छोकिरी जी माउ पीउ अची ख़्यालु कयो, ख़ुदा असांखे दीन दुनिया में हिकिड़ी धीउ ॾिनी आहे, असांजो पुटु उहो त धीउ बि उहा, बादशाही रिश्ते खां वधीक को रिश्तो न हूंदो, सो असांखे हिन खे संग ॾियणु घुरिजे ऐं असां वटि जेको कुझु आहे सो संदसि हवाले आहे। उहो ख़्यालु करे पंहिंजी समूरी मिल्कत चूंडे कपिड़ा लटा रोकड़ा हिकिड़े हड़ में ॿधी ठाहे रखियूं। सुबुह जो छोकिरो उते घोड़े खे संजी तयारु कयो। हुन शख़्स खे चई पंहिंजी धीउ खे मूं सां गॾु ॿेल विहार। हिन शख़्स पंहिंजी धीउ घोड़े ते विहारी पैसनि ऐं ज़ेवरनि कपिड़नि जो हड़ केस ॾेई चयो, हे शहज़ादा असां ग़रीब मिसकीन, मूं वटि जेकी आहे सो मां तव्हांखे ॾियां पियो, हाणे महिरबानी करे त 3 ॾींहं मुंहिंजी धीउ सां गॾु जेको बि तव्हांखे पुॼे उहो पारां मूं ॾांहुं मोकिलियो। छोकिरे हड़ वठी सोगो कई वठी घोड़े खे मुठ ॾिनो त पैर कन में सिधो अची घर पहुतो। मां खे सलाम करे चई अमां हीअ थी तुंहिंजी नुंहुं, हीउ तुंहिंजो टको। छोकिरी जॾहिं हुन ॻाल्हि जी ख़बर पई हीउ त शहज़ादो आहे न कंजर, तॾहिं मूं मथो पिटण लॻी, पर हाणे करे बि कुझु न थी सघे। लाचार छोकिरे सां शादी करे वेही रहियो। हिते हिन अध ठग जी कहाणी पुॼाणी थी। दोस्तों उमेद कयां थो थी कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते
नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। हिन वीडियो खे लाइक करे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। दोस्तों मिलंदासीं नई कहाणी में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।